दातार दुख क्या पाणा उते मंगणी, छॾे दर मुंहिंजो पिनी कोह विया, तूं तेला ई पिया विच विला ॾींहड़ा। अॼु तव्हांखे हिकु ॻाल्हि थो ॿुधायां, हुन में लतीफ़ साईं हिकिड़ा मयार ठाहे थो। अॻुवाण कहिड़ो हुअणु खपे, हाकिम कहिड़ो हुअणु खपे, दातार कहिड़ो हुअणु खपे। इहे पर असांजी जेका सॼी जेका सोसाइटी आहे उनजो दारोमदार कंहिं आहे हुकूमतूं, ऐं हुकूमतूं सुठियूं उहे हूंदियूं जिन जा जेके हुकुमरान सुठा हूंदा, हुकुमरान बि सुठा हुजनि, हुकूमतूं बि सुठियूं हुजनि। पर उनजो जेकॾहिं को प्रोग्राम सुठो न हूंदो, को नज़रियो सुठो न हूंदो, उनजो को मक़सदु सुठो न हूंदो, त पोइ उहे लीडर कुझु करे सघंदा, न को उहो हुकुमरान कुझु करे सघंदा। इहे सभु शयूं हिकु ॿिए लाइ ज़रूरी आहे। ऐं उन लतीफ़ साईं जी जेका शाइरी आहे उन में रुॻो एंटरटेनमेंट न आहे, रुॻो मज़ो वठिजे, रुॻो आहे त हुन मां रुॻो प्यार इश्क जूं ॻाल्हियूं, इहो त उहो ई ज़िंदगी जो जेको हिकिड़ो महवर बि आहे ऐं ज़िंदगी जी हिकिड़ी मंज़िल बि आहे। पर हिते ई ज़िंदगी में ॿिया जेके मुख़्तलिफ़ हेॾा सारा इदारा आहिनि, हेॾी सारी जेका दुनिया आहे, हेॾी सारी जेका काइनात आहे जेका हीअ माण्हू जोड़ी आहे, पोइ उन में अहम शइ जेका आहे सा उहा इहा आहे त कहिड़ा हुकुमरान हुअणु खपनि, कहिड़ा तव्हांजा दातार अहिड़ा असांखां अॻु में थिया आहिनि। लतीफ़ साईं खां अॻु में लाज़मी आहे त उन कहाणियूं ॿुधियूं हूंदियूं, हातिम ताई जूं कहाणियूं ॿुधियूं हूंदियूं, जखरे जी कहाणी ॿुधी हूंदी, उनखां अॻे जेके नबी सगोरा आया उन्हनि जूं कहाणियूं ॿुधियूं हूंदियूं, ओलियानि जूं कहाणियूं ॿुधियूं हूंदियूं। हाणे अचो ॾिसूं त लतीफ़ साईं असांखे वॾनि माण्हुनि जा मयार कहिड़ा थो ॿुधाए। लतीफ़ साईं चवंदो मङाणे खे मुखातिब, माना लाज़मी आहे त दातार आहे, हाकिम आहे, त उनजे साम्हूं जेका रैयत हूंदी उनजे साम्हूं आम माण्हू हूंदो। अहिड़ा ख़ासि माण्हू आहिनि, ॿिया आम माण्हू आहिनि, ऐं हूअं त जेका माण्हू सभु जेका अलाह जा बराबरि आहिनि, हक़ ऐं फ़र्ज़ जे हिसाब सां बराबरि आहिनि, पर कम जे हिसाब सां हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी जाइ आहे, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो मनसबु आहे। उन में दातार जेको आहे उहो मङणे खे मुखातिब आहे। चई जे तूं आसाऊ आहीं, जे तूं आसाऊ आहीं त वां जखरे लाइ, माना जखरो सिंध जो हिकिड़ो वॾो वड़ो ऐं सुवड़ो दातार। हाणे हू उहो सिंबल आहे, उहो शाइर जे दिमाग़ में कहिड़ो आहे, ॿुधण वारे जे दिमाग़ में कहिड़ो आहे, या असीं जेको आहे सो कहिड़ो था कयूं, उहो असांजी मर्ज़ी। पर हक़ीक़ी तौर ते उहो सिंध जो जेको हिकिड़ो ॼाम आहे, जखरो आहे, दातार आहे, लतीफ़ साईं उन जी ॻाल्हि थो करे। पोइ केॾी महिल उनजो किसो तव्हांखे ॿुधाईंदासीं। फ़िलहालु पाण हिकिड़ो मयार पिया ठाहियूं, उन में हीअ मङणे सां मुखातिबु आहे त जे तूं आसाऊ आहीं, जेकर तूं आसरवंद आहीं, जेकॾहिं तूं तालिब आहीं, जेकॾहिं तूं त वां जखरे लाइ, माना उनखे हिकिड़ो ॾस थो ॾे। को अहिड़ो माण्हू आहे जेको तुंहिंजी आस पूरी कंदो। चई मतां वड़ विञाईं, चई मतां वड़ विञाईं कंहिं ॿिए दर लीला। ॿिया दर बि इलाही आहिनि, ॿियूं पार्टियूं बि इलाही आहिनि, ॿिया माण्हू बि इलाही आहिनि, पर चवंदो महिरबानी करे मतां वड़ विञाईं। हीउ जेको वड़ाइतो जेको माण्हू आहे, जेको सुवड़ो जेको आहे, उहो सिर्फ़ु जखरो, जखरे जो जवान ॾिसां कोन ॾिसनि में। ऐं ॾाढी जेका आहे जखरे जी जेका आहे सिर्फ़ु बिलावल में लतीफ़ जेका आहे तारीफ़ थो करे। इहो पाण ॿिए वारे जेका आहे वरी हिकिड़े हिकिड़े बैत ते हिकिड़ी हिकिड़ी कहाणी ते अलॻि अलॻि ॻाल्हाईंदासीं, तॾहिं जेको आहे लतीफ़ साईं जो जेको आहे हीउ भंडार जेको आहे इहो खुलंदो ऐं असांखे लतीफ़ साईं सम्झ में ईंदो ऐं लतीफ़ साईं जी फ़िलासफ़ी सम्झ में ईंदी। चई मतां वड़ विञाईं कंहिं ॿिए दर लीला, चई समय सामाए, चई समय सामाए चिंता लाथी चारणे। चई चारण वीचारा फ़क़ीर, उनखे सदाईं चिंता हूंदी हुई, अलाए असांजो केरु हाल पुछंदो, अलाए कोन पुछंदो, अलाए असांखे जेको आहे हीअ बुखनि दुखनि में असांजी केरु मदद कंदो, अलाए कोन कंदो। माना हीउ समूह सामायो आहे, माना उहो ॿुधाईंदो अचे उनजो इहो जेको दातार जेको आहे इहो समूह आहे, माना समूह बादशाह आहे, इहो चई सामायो आहे। कि हाणे तव्हांखे का बि जेको आहे ग़लती न करणु खपे। ऐं उहो ई दातार जेको आहे उहो दातार चवे थो त पूरा धर्म पिन जिन पिनी पूरत नथी, ऐं उनखे चवे थो पंहिंजे मङणे खे चवे थो, पंहिंजी रियत खे चवे थो त बाबा हीअ तव्हीं हिकिड़ो असांजो जेको दर आहे, असांजी ड्यूटी आहे तव्हां जूं घुरिजूं पूरियूं करणु,
तंहिंजे करे हीउ हरूभरू जेको आहे ओचितो माना हू थींदो ईअं आहे त असल में दातार खे मेणा केरु ॾींदो आहे, मेणा ॾींदो आहे, मङणो ॾींदो आहे। पर हीउ जेको आहे मङणे अचणु वञणु छॾियो आहे, थी सघे थो कुझु ॿिए पासे वियो हुजे, उतां कुझु न मिलियो हुजे, हुनखे तकलीफ़ थी हुजे, पोइ ओचितो अची जेको आहे दातार जे साम्हूं बीठो आहे या कंहिं महफ़िल में मिली विया आहिनि त दातार जेको आहे ॾुख थो करे। कंहिं चई दातार ॾुख कया पाणा हुते मङणे, चई छॾे दर मुंहिंजो पिनी को ॿिया, चई छॾे दर मुंहिंजो पिनी को ॿिया पिया ॿिया, चई तेला ई पिया आहे विच विला ॾींहड़ा। चई हीउ जेको तूं हाणे अची जेको आहे तूं तकलीफ़ में अची पियो आहीं, हीअ जेके ॾुखिया ॾींहं जेके तोखे अची पिया आहिनि इहे इन जे करे पिया आहिनि त तूं पंहिंजी ॾिस छॾे ॾिनी, तूं पंहिंजो क़िबलो छॾे ॾिनो। छा असां कॾहिं तव्हांखे जेको आहे मोटायो? कॾहिं बि असां कोन मोटायो। असां त तव्हांजा जेको आहे सो न त ग़ुलाम आहियूं, असांखे जेको कुझु मिले थो उहो तव्हांजे लाइ ई मिले थो। त लतीफ़ साईं इन सखियुनि जी जेको आहे तारीफ़ कंदे जेको आहे चवे थो त कणे मथां कणो पोखे पोणो न थिए, कणे मथां कणो पोखे पोणो न थिए, चई ॾिनो किनो न थिए पाणा थिए घणो, चई ॾिनो जेकॾहिं तव्हां असांखे ॾींदो त असीं तव्हांखे ॿीणो न पर ॾहीणो करे ॾींदासीं, तंहिं करे ॾिनो किनो न थिए, चई पाणा थिए घणो, चई सारी सखी चणो जीअं भेल तीअं भलो थिए। माना इहो हिकिड़ो मिसाल थो ॾिए त जीअं सारियूं आहिनि उन्हनि खे जीअं भेलबो आहे, उन्हनि खे जीअं झुगुरबो आहे, तीअं उहे जेको आहे वधीक भलियूं थींदियूं आहिनि। ऐं सखी बि ईअं ई, हाणे सखी जेको दातार आहे उहो ॾींदो आहे, माना सखीअ दातार जी ॾींदो वेंदो, तीअं वरी सखी खे लाज़मी आहे त सखी खे बि केरु ॾींदो, लाज़मी आहे त हुनखे उहो माण्हू ॾींदा, हुनखे जी तरह हुनखे ॾींदो ख़ुदा ॾींदो, पर ख़ुदा उहो उन्हनि भलनि माण्हुनि जे मार्फत जेको आहे उन्हनि खे ॾींदो, पियो हिकिड़ा ॿियनि खे ॾियनि था, ॿिया टियनि खे ॾियनि था। हीउ ॾाढो जेको आहे ख़ूबसूरत लतीफ़ जेको मिसाल ॾिनो आहे त सारी सखी चणो, चणे जी पोख आहे, चणो बि जेको आहे सो उनखे पोइ जेको आहे आख़िर में छा कंदा आहिनि, पोइ उन माल छॾींदा आहिनि, भेलाड़ो कंदा आहिनि, पोइ उन खां पोइ थींदो छा आहे त वञी थुबियूं बचंदियूं आहिनि, पोइ उनखे वरी हिकिड़ो हर ॾेई वरी उनखे पाणी ॾींदा आहिनि, या ओचितो मींहुं वसी पवंदो आहे, पोइ उहे वरी जेके थुबियूं आहिनि उहे वरी नई हयाती जेको आहे सो शुरू थींदी आहे उन्हनि जी, ऐं वरी जेको आहे उहो थुबियल मुंहिंजा वरी जेको आहे चणा थी पवंदा आहिनि। माना हीअ वरी धरती जी जेका असांखे जेका नेचर ॿुधाईंदो अचे, माण्हुनि जी नेचर बि ॿुधाईंदो अचे। सारी सखी चणो जीअं भेल तीअं भलो थिए, उन्हनि खे जीअं भेलबो, उन्हनि खां जीअं वठिबो, उहे जीअं ॾींदा थी उहो वधीक जेको आहे सो वधंदो, वधीक भलो थींदो। ऐं इहे आहिनि लतीफ़ साईं असांखे दातारनि जा उन्हनि खे हिकिड़ा ओञाण बि ॿुधाया आहिनि, दातारनि जा असांखे मयार बि ॿुधाया आहिनि। ऐं आउं सम्झां थो त इंसान खे दातार थियणु खपे। हाणे इन लतीफ़ साईं जे सबक़ मंझां असीं कहिड़ो सबक़ु हासिलु कयूं? हीअ जेको नंढड़ी जेका ॻाल्हि करे वियो हलो हिकु ॿिनि बैट में, उनजो मतिलबु इहो त माण्हुनि खे जेको आहे सो दातार थियणु खपे माण्हुनि खे, ऐं जेको सदाईं जेको आहे सो मींहुं वांगुरु वसंदो रहे। माना वरी बि जेको आहे सो हिन दातारनि ते अॻिते जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं फ़िलहालु एतिरो, अॻिते वरी मिलंदासीं कंहिं जॻह ॿिए कंहिं मोड़ ते। ऐं ॿिया इलाही मौज़ू आहिनि, उन्हनि सभिनी मौज़ुनि ते थोरो थोरो जेको आहे फिरी अचूं। ऐं पोइ वरी जॾहिं दातारनि जो वारो ईंदो, वरी जाचकाणियुनि जो फ़क़ीरनि जो वारो ईंदो, सॼो जाचकाणी सुर आहे उहो सॼो वेही पढ़ंदासीं। ऐं उन में आउं सम्झां थो त रुॻो हिकमत आहे ऐं रुॻो इल्मु आहे जेको लतीफ़ साईं तव्हांजे लाइ पोखे वियो आहे, तव्हांखे लोणणो आहे ऐं तव्हांखे जेको आहे खाइणो आहे। महिरबानी तव्हांजी।